अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं ताज मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु को प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त वफ़ाक़ी सरकार पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी के टफ टाइम ॾियण जूं भरपूर कोशिशूं कयूं पियूं आहिनि। अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम खे मैदान ते लाथो वियो आहे ऐं अरबाब ग़ुलाम रहीम साहब जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंध में हिन भेरे जेको आहे तमामु घणो टफ टाइम ॾिनो वेंदो ऐं ख़ासि तौर ते सभु ॻाल्हियूं रिफ्यूज़ कयूं आहिनि अरबाब साहब त जेको 13 खां 13.5 साल सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका गवर्नमेंट कई आहे, जेका हुक्मरानी तर्ज़ हुक्मरानी हुई उहा मुसलसल फेल थींदी रही आहे। पर हू चाहिनि था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको आहे हिन दफ़े सिंध में अची न सिर्फ़ु इनकलाब आणींदी पर जेको वॾी तब्दीली बि ईंदी। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु ताईं जेको आहे सिंध जे माण्हुनि खे केतिरो डिलीवर करे सघी आहे ऐं ॿियो त जेका हिन वक़्तु जेको आहे PTI हुकूमत सिंध में एंट्री हणण जी कोशिशि करे पई ऐं ख़ान साहब बि इहो चयो आहे त उहो तमामु जल्द सिंध जो दौरो कंदा ऐं सिंध जा जेके मामलात आहिनि उहे बि ॾिठा वेंदा। त असांखे जॉइन कयो आहे हिन वक़्तु नूर मोहम्मद बजीर साहब, सीनियर तजिया निगार आहिनि। उन सां गॾु सगीर कुरैशी साहब आहिनि, PPI अॻवान आहिनि, सदर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी हैदराबाद जा। साईं तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी। नूर साहब, कीअं था ॾिसो पहिरीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जे लाइ PTI सरकार जेको आहे ऐं अरबाब ग़ुलाम रहीम साहब खे मैदान ते लाथो आहे? हाँ साईं, इहा ख़बर त ॾाढी मज़ेदार ऐं सुठी आहे, पर असल में ॾिसजे त इन में नियत पोयां छा आहे। ठीकु। ऐं अरबाब ग़ुलाम रहीम जी जेका तव्हां हिस्ट्री खणो त हुन जेका पार्लियामेंटेरियंस वारी सियासत जेका कई आहे उन में मुख़्तलिफ़ पार्टियूं मटायूं आहिनि। ख़ुदि पीपल्स पार्टी में बि रहिया हुआ ऐं क्यू में रहिया आहिनि, नून लीग में रहिया आहिनि। PTI सां असां त शुरू खां ॿुधो पिए, पहिरीं ॾींहं खां त PTI जॉइन था कनि, पर ॾाढी देरि कई। उन 2.5-3 साल जेके आहिनि सो लॻा। उन ते वरी GDA जो हिकिड़ो टास्क हो उन वटि ऐं ख़बर न आहे त GDA जी नाकामियूं कहिड़ियूं रहियूं ऐं GDA एतिरो मज़बूत फोरम छो कोन ठही सघियो जो पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾे या अपोज़िशन सही करे सघे। उन में मुकमल नाकामी मुंहिंजे ख़्याल में हुन इन फ़ैसिले मां बि लॻे थो त GDA नाकाम वेई ऐं हाणे हुन वटि इहो ई तरीक़ो बचियो। छाकाणि त हिते ॾिसो न, हिते अरबाब ग़ुलाम रहीम वटि सिर्फ़ु हिकिड़ी एजेंडा आहे पीपल्स पार्टी जी मुखालफ़त, ऐं मुखालफ़त में केरु बि अचे थो उनजे पार्टी ॾांहुं हू वञे थो ऐं असां एक्सपेक्ट कयो पिए शुरू खां ई वेंदो, पर 2-2.5-3 साल खां पोइ वियो आहे। हाणे असल में हिन जी जेको PTI जे लाइ टास्क जेको हिन खयो आहे त सिंध में PTI खे मुनज़िम कंदो, अञा ॿिया माण्हू टोड़ींदो, पार्टी में इलाही माण्हू शामिलु कंदो। मुंहिंजे ख़्याल में जेके टोड़ण जी ॻाल्हि कनि था या जेके माण्हू टुटंदा, इहे अॻु में थी आया आहिनि PTI खां। जिन जे टारगेट लिस्ट में जेका आहे उहो हिकिड़ो दर ॾिसी आया आहिनि। हाणे हिननि वटि जेका PTI वटि सिंध तरजीह में कोन्हे, हुन वटि हिकिड़ो कराची में मख़सूस हल्को आहे, उन में हू पंहिंजूं सीटूं खणण जे लाइ 2.5-3 साल हुनजे कम मां, हुनजे बयाननि मां सिंध प्रायोरिटी ते रही ई कान्हे। बिल्कुलु कोन्हे, सिंध जा इश्यूज़ रहिया ई न आहिनि। हुननि वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं हिकिड़ो ई ऑब्जेक्टिव आहे त पीपल्स पार्टी जी मुखालफ़त हुजे, त पीपल्स पार्टी जी मुखालफ़त में जेके माण्हू हुन सां गॾु शामिलु थिया उहे मायूस थी विया। हाणे ही कहिड़ा माण्हू शामिलु करे सघंदो? छाकाणि त ॾिसो न, असांखे ख़ुशी त थिए जेकॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम के सिंध जा इश्यूज़ खणी गॾु थिए। माना मिसाल तौरु 20 लख माण्हू हुननि हाणे ताज़ो कूड़ा शनाख्ती कार्ड थिया आहिनि, अफ़गानी पूरी सिंध में फैलिजी चुका आहिनि। उन्हनि जी एजेंडा अगरि हू खणी अचे थो, उन्हनि जे लाइ इन सिंध खे इन अज़ाब खां बचाए थो। पाणी जो इशू आहे मिसाल तौरु, NFC अवॉर्ड जो इशू आहे, इन क़िस्म में मुख़्तलिफ़ जेके हिननि जा इश्यूज़ आहिनि उहे खणे। छाकाणि ॾिसो असांजी रिप्रेज़ेंटेशन चइजे सिंध जी PTI में उहा न हुअण जे बराबरि आहे त वॉइसलेस आहे, उहो आवाज़ ॿुधे ई कोन्हे। मख़सूस कुझु माण्हू आहिनि कराची जा जेके PTI खे रिप्रेज़ेंट कनि था, सिंध में नुमाइंदगी थिए उहा कायो। ऐं ख़ुदि अरबाब ग़ुलाम रहीम जी 2 हफ़्ता अॻु में जेको सो तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधो, उन में सिधो सो मायूसी जो इज़हार पियो करे। 6 महीना पहिरीं जेका नरेशन हो उहो बि तमामु ख़तरनाक हो। त उन हवाले सां ॾिसिजे त हुननि वटि हुनजी तरजीह जेका हिन वक़्त में सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी मुखालफ़त आहे ऐं अवामी इश्यूज़ हुजनि, अवामी सियासत हुजे, अवाम जे बुनियाद ते जेकॾहिं हू वञे हा त असांखे बि जेका असां ख़ुशी थिए हा। ऐं ॿियो कंट्रोवर्शियल तमामु घणो आहे, पाण खे पंहिंजो पाण डिक्लेयर कयो। तव्हां उन जा पुराणा बयान ॾिसो त जाम सादिक जो रूह थी हू
आयो लथो हिते अची सिंध में जॾहिं वज़ीर आला थियो हो ऐं वज़ीर आला जे थियण जे दौर में जेको हुनजी तव्हां हिस्ट्री ॾिसो त हुन सां सिंध सां छा छा न थियो त मुंहिंजे ख़्याल में इहे जेको माण्हू पंहिंजी हुकूमत ऐं उन वक़्तु जॾहिं पावर में हो उन वक़्तु कुझु कोन करे सघियो सिंध छा लाइ। करे सघियो ऐं जी असांजो मक़सदु न आहे त असां अरबाब गुलाम रहीम जी वेही जेको आहे हिते मुखालिफ़त न, कयूं, न। पर असां जस्ट ॾिसो सॻी साहिबु तव्हां कीअं था ॾिसो हीअ सॼी सूरत हाल में त जेका ॻाल्हि जहिड़ी रीति पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पीपुल्स पार्टी जे साम्हूं ही पतो उछलायो आहे या ही अरबाब साहब खे साम्हूं आंदो आहे, केतिरो टफ सम्झो था तव्हां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सवाल जेको तव्हांजो रखियो आहे कि PTI सिंध में एंट्री त मिली ऐं रिज़ल्ट बि आयो। ठीकु, रिज़ल्ट मैनेज कयल हो या माण्हू कुझु मालूम थिया, पर जेके नुमाइंदगी मिली शायदि तारीख़ में पीस कराची जी हैदराबाद जी जेतिरा वोट पिया पीस पार्टी ऐं MQM खां पोइ उहो PTI खे पिया। PTI जेके कराची में ज़्यादा वोट खया आहिनि, जेके साहब ॻाल्हि कई आहे, वॾो सवाल जो निशान आहे हुनजी। आया PTI फेडरल वफ़ाक़ी जमात आहे या PTI को MQM का मतलब MQM ही तर्ज जी सियासत पे करे। PTI वफ़ाक़ी हुकूमत कोन्हे, PTI वफ़ाक़ी पार्टी कोन्हे। PTI हिकिड़ी ख़ालिसतन हिकिड़ी ख़ासि इलाइक़े जी पार्टी आहे। लेकिन रूल्स जे वफ़ाक़ में करे थी? नो रूल्स कोन्हे, रूल्स ही कोन्हे। हुकूमत आहे न, हुकुमरान आहिनि कि तव्हां कीअं था डिनाय करे सघो? ये बात ज़बरदस्त इशू यानी पाण हिननि शुरू कई आहे ॻाल्हि, ताकी हिननि जी जेके असल हक़ीक़ी चेहरो साम्हूं अचे पब्लिक जो। ठीकु, KPK में जेकी बि बाई इलेक्शन थियूं हुनमें नताइज जेको साम्हूं आहिनि, जेको बैकअप जेके हिननि खे आहे न पावर बैक कमज़ोर आहे हाणे। उहो पावर बैक किथे आहे? पिंडी में आहे। हाणे उहो सम्झनि था ई इन में मज़ीद जेको आहे न इनखे हलाइण जेको मुश्किल आहे। हिकिड़ो टाइम पिया मतिलबु सम्झो कि अची हिकिड़ो फ़ैसिलो करे फासी विया आहिनि सभु इदारा। PTI जी हुकूमत जेकी बि डेवलपमेंट कई आहे परवेज़ खटक जे ज़माने खां वठी हेसि ताईं, हुनमें सिर्फ़ु और सिर्फ़ु जेके केस ठहिया आहिनि उन्हनि खे रुगो दबाइण पूरो आहे। KPK में डेवलपमेंट जी जो पब्लिसिटी सेल खोलियो न, जेकी पाबंदी हुई कि असीं पेमेंट कोन कंदासीं और कोई इसमें नहीं चलेगा अपना कंपेन TV में कंपेन वध में वधि जेको एक्सपेंडिचर आहे न हींअर गवर्नमेंट जो उहो मीडिया कंपेन ते आहे और मीडिया जी पाबंदी ते। असां लकाए ॾेखारण खां माण्हू खे रोके थो वञे। मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया नंबर 1। नंबर 2 KPK जी हुकूमत डंडे जे ज़ोर ते ऐं ख़ासि मदद जे क़ैद ख़ुशूसी जेके इमदाद हूंदी आहे न, ख़ुशूसी माण्हू उन ते आहे। रही ॻाल्हि पंजाब में, पंजाब जी जेकी हालत आहे हींअर जेको मुसलसल बरसाति थी न, हिननि तनक़ीद कई कराची पे तजिया था करियूं उन्हनि जी हुकूमत कराची में अचनि पिया, उनखां पहिरीं ॿुधायूं KPK में हिननि जी सूरत हाल रुगो हर शइ, चाहे BRD हुजे चाहे डेवलपमेंट हुजनि, अॻूणे परवेज़ खटक साहब ते, डिफेंस मिनिस्टर हींअर मौजूदा ते, मौजूदा वज़ीर आला ते, सभिनि माशाअल्लाह सां अल्हम्दुलिल्लाह स्पीकर गवर्नर सभु अल्हम्दुलिल्लाह ख़ुदि कफ़ीलनि केसनि में, पर छाकाणि मौजूदा हुकूमत नए उन्हनि जे अंडर में आहे ऐं उन्हनि जी जो तरीक़े वारदात आहे। रही ॻाल्हि पंजाब, अलीम ख़ान बि रहा, हुजी अलीम बाजी बि ॿाहिरि, फलाना बि ॿाहिरि, जो वज़ीर गए सब बाहर। वाह वाह सुभान अल्लाह, कारकर्दगी आए ना। लाहौर की बरसातों ने तमाम मामला सामने रख दिए हैं। इस्लामाबाद की बरसात ने जो अभी जो हुई है इस वक्त, इमरान खान आने से पहले, कराची आने से पहले जहाँ 3 साल से बैठा है, पहला खुद पे सवाल निशान है। जब आप बनी गाला रेगुलर करा सकते हो तो क्या दुनिया की इंक्रोचमेंट खत्म कराने के लिए जो आप दावे करते हो अरबों रुपए की जमीन, तो क्या आपने इस्लामाबाद की इंक्रोच खत्म कराई थी? नहीं, कराची कराने आए। नंबर 2, पंजाब में जो गैंग वार चल रही है उनको मीडिया को रोका जाता है चलाने से, लोग ज़िबा किए जाते हैं, लोगों का कत्लेआम है, औरतों का रेप आम है। ये सिर्फ जो हुक्मरान की जब अप्रोच जो होती है उसके ख्यालात जो होते हैं, भाई ने कहा ना कि वो आने से पहले कोई नई चीज़ बताए ना क्या करना चाह रहे हैं अरबाब साहब। अरबाब बेचारा मेरे साथ कुछ दिन में भी रहा हूँ, देखा दोस्ती में उनको। जब एक किताब खत्म हो जाती है ना तो दोबारा पढ़ने का इंटरेस्ट, किताब अच्छी हो तो दोबारा दिल चाहता है दोबारा उठाएगा पढ़ने को। इमरान खान KPK में नाकाम तरीन हुकूमत है,
इस ठीक है। इदारे पीछे ना हो तो केस सामने है। पंजाब में सूरत हाल, अगवा, रेप के केसेस जो हैं, ये बहुत बड़ा सवाल निशान है। लेकिन किस हिकमत अमली के तहत अपने आप को किस तरह इदारे चला रहे हैं वो देखे और इसका नोटिस ले कि पाकिस्तान, पंजाब, स्पेशली पंजाब के लोग किस तरह बेचैनी का शिकार है। नंबर 3, आ जाए बलूचिस्तान में जो सूरत हाल है, एक अस्पताल में गैस, अपना ऑक्सीजन गैस के सिलेंडर तक तो लगा नहीं सके, प्लांट जो थे वो भी बंद पड़े हैं। जो पैसा कहाँ जा रहा 3 साल से, बड़े ईमानदार हुक्मरान रखा है इन्होंने। आ जाए सिंध में अल्हम्दुलिल्लाह प्रोपेगेंडे से हटकर जो गवर्नमेंट मीडिया ने सेल चलाया इन्होंने, ये बताएं कि इन्होंने खुद क्या किया है। 14 सीटें हैं इनके पास, अपोजिशन लीडर इनके पास है। आया कोई आज से 3 माह पहले तक कोई काम शुरू कर सके, 6 माह पहले तक नहीं, सिवाय ऐलानात के मुसलसल। और वजीर आजम हाकिम वक्त जब सरबराह मुमलिकत जब झूठ बोलने लगे और 3 जगहों में बोल के पैसे दे, बाकी जगहों में ना दे, और वहां जो दिए जा रहे हैं फोटो सेशन जैसा कुछ नहीं है, मीडिया सेशन है, ये मीडिया कंपेन चल रही है इमरान खान की। सिंध में जो इस्तेसाल किया जा रहा है, अरसा 3 साल से पैसे बंद है, नंबर 1। नंबर 2, मरदमशुमारी के एतराज़ दूर नहीं किए गए। नंबर 3, लॉ एंड ऑर्डर का मसला जो है वफाक की तरफ से जो बॉर्डर पे, आज एक और बात बता चलूँ मैं, ये देखिएगा रिकॉर्ड पर है बात, जो हमें खदशा है, ये हुकूमत सिंध में सियासी एंट्री के लिए नहीं आई है। मैं सिंध के कौम परस्तों को बताना चाहता हूँ, हमने MQM को बनते देखा है। मैंने ये MQM जब 81 और 82 में जब मीटिंगें होती थी, जब ये 4 सीटर और 24 करोड़ में आते थे बैठ के लतीबाद कॉलेज में, तो गवर्नर नवीद पिछले 3 सवारी के साथ बैठा होता था। जो अशर उन्होंने किया इस मुल्क की सियासत का और सिंध का, वो भी सामने है। आज मैं आपको एक और नई चीज बताने जा रहा हूँ, ये आज रोड रिकॉर्ड पे रखना वजीर साहब, ये जो कुछ एंट्री है ये सिंध में सियासी एंट्री के लिए नहीं आ रहे हैं। जो अफगानिस्तान में खलफजार पैदा हो रहा है, ये सिंध के साथ एक नया खेल खेला जा रहा है जो ज़िया-उल हक ने खेला। मैं आज बात रिकॉर्ड पे रखना, मैं अपने 40 साल सियासी कारकुन के तरफ बता रहा हूं, जो हम MQM के लिए कहते थे कि ना उर्दू बोलने वालों की जमात है, ना ये कौम पर जमात है, ये फासिस्ट है, ये खास मंसूबे के लिए तबाह करने आए सिंध को, वो हुआ। मैं MQM बनने से पहले का सियासी कारकुन हूँ 80-81 का, हमने अपने सामने बनते देखा। और ये चीज भी रख लें आज रिकॉर्ड पे, ये सिर्फ और सिर्फ जो नया बहरान पैदा होने जा रहा है, मेरे ईमान के हिस्सा बता रहा हूँ आपको, मैं जो कुछ 10 दिनों से देख रहा हूं मैं, ठीक, जो कुछ होने जा रहा है ये अफगानियों को कराची में लाकर बसाने की साजिश है। ठीक है, अरबाब साहब और उनको बताएं, अली जैदी का कुछ नहीं जाएगा, अली जैदी कंपनी अमेरिका में है, ठीक है, वो अभी आए, और दूसरे लोग जो ये बैठे हैं, मैं सुब्रो साहब, वफाकी वजीर फहमीदा मिर्जा बैठे हैं, सुब्रो बैठे हैं, मैं इनसे गुजारिश करता हूं खुदारा शर्म करें और सोचें कि GDA ने बैठ के आपने 3 साल में क्या दिलाया सिंध को। मरदमशुमारी के मामले में ज्यादती आप कुछ नहीं बोले, पानी के मामले में नहीं बोले। अफगानिस्तान के लोग लाए जाएंगे, ठीक है, अफगानिस्तान के लोग आ रहे हैं, कराची को कब्जा होने जा रहा है। ब्रेक के बाद कंटिन्यू करते हैं, ब्रेक ले लेते हैं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी है, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी है। सगीर साहब जेका ॻाल्हि कई पे ब्रेक खां पहिरीं, त हीउ जेको आहे हीअ अरबाब ग़ुलाम रहीम साहब जो जी एंट्री हुजे या जेका PTI गवर्नमेंट करे पई, उन पोयां हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, हिकिड़ी निशानदेही कई आहे साईं, त जेको आहे अफ़गानियुनि खे हिते दाख़िला या उन्हनि खे हिते सेटल करण जी कोशिशि कई पई वञे। तव्हां कीअं था ॾिसो हिन सॼी ॻाल्हि खे? इहो सियासी तजियो साईं जो, ऐं साईं सियासत जा मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी जा ज़िम्मेदार माण्हू आहिनि, त हुननि जो थी सघे थो इनखे वधीक एक्सप्लोर करण जी ज़रूरत आहे। असल में ॾिसो, 20 लख खां मथे शनाख़्ती कार्ड कूड़ा ठहिया आहिनि, ठीकु आहे, सही, ऐं उहो ठहियल को हिकिड़ी ब्रांच जो त कमु कोन हूंदो। सही, असांखे चयो वञे तीअं तव्हांजा 4 ऑफिसरनि वेही हेतिरो सॼो वॾो कमु कयो आहे, इहो थी कोन थो सघे। ऐं एॾो फुल प्रूफ सिस्टम आहे नादरा जो, जंहिंमें को बि इन क़िस्म जी बेक़ाइदगी हिकिड़ो ऑफिसर वेही पंहिंजी टेबल ते करे ई नथो सघे, मुमकिन ई न आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहो हाणे ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे त एतिरा कूड़ा शनाख़्ती कार्ड छो ठहिया, कंहिं ठाहिया, कहिड़े तरीक़े सां ठहिया, ऐं इहो नादरा जे सिस्टम्स में इहो थी कीअं थो सघे, मुमकिन कीअं आहे, इन ते अञा वधीक ॻोल्हण जी ज़रूरत आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, ॾिसो अरबाब साहब जा पुराणो तव्हां दौरु ॾिसो त उन में जेके बि इन क़िस्म जा वॾा फ़ैसिला
ॿियो केरु नथो करे सघे, उहे सभु हिन खां कराया विया आहिनि। सही Yes. ऐं उहो बि मुंहिंजे ख़्याल में अरबाब साहिबु अलाए ब्लंडर कया, ग़लतियूं कयूं, छा कयूं, त मूंखे इहो डपु आहे, छाकाणि आउं बि थरपारकर जो आहियां, थर जो आहियां, ऐं मुंहिंजे हल्के जो माण्हू आहे, त ईअं न थिए जो हिन खां वरी इन क़िस्म जो को वरी कमु वरितो वञे जंहिं में असांखे शर्मिंदो थियणो पवे, पूरी क़ौम खे शर्मिंदो थियणो पवे। त इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में हू आहे त सचो माण्हू आहे पंहिंजी जाइ ते, ऐं मुहब वतन माण्हू आहे, उनखां कोई शक न आहे। अरबाब साहिब जी खरो खटो माण्हू बि आहे, पर थी सघे थो हुनजे इल्म में इहे शयूं आहिनि न आहिनि, ऐं मतां खां अहिड़ी का ॻाल्हि थिए नूर न। साहब इन ते ॿुधाइजो, इमरान ख़ान जी मां जेके आहिनि सिंधी माण्हुनि खे कहिड़ियूं उमेदूं आहिनि, जो अगरि मिसाली ॻाल्हि अगरि को मुंहिंजे ख़्याल ॾिसो 3 सालनि में कहिड़ी उमेदूं असांजूं पूरियूं थियूं, ठीकु पाकिस्तान जूं कहिड़ियूं उमेदूं पूरियूं थियूं, सिंध त पोइ असांजो हुनजे घटि नज़र हेठि सम्झो त सूबो आहे। हिते ॾिसो महांगाई चोट ते चढ़ी वई, तव्हां ॾिसो पाणी जो असांजो मसइलो हल कोन थियो, NFC अवार्ड जो मसइलो असांजो हल कोन थियो, एग्रीकल्चर असांजी तबाह थी वई, धारी आबदकारी में वधी वई, बेरोज़गारी वधी वई, जेके हेतिरे नौकरियुनि जी दावा हुई त हेतिरियूं नौकरियूं थींदियूं, उहे किथे नौकरियूं मिलियूं। त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं तव्हां पंजाब हुनजी प्रायोरिटी हुई, ख़बर न आहे उते केतिरो कमु थियो आहे, KP हुनजी पंहिंजी हुकूमत हुई, पंजाब हुनजी पंहिंजी हुकूमत हुई, जिते हुनजूं पंहिंजूं हुकूमतूं हुयूं उते उन्हनि छा कयो। ऐं जॾहिं त असां जेकॾहिं सिंध जे पर्सपेक्टिव में ॾिसूं त सिंध में PTI खे हिकिड़ो मुतबादिल माण्हुनि सम्झो पियो त पीपल्स पार्टी जी मुतबादिल आहे, टफ हिते जेको सो हिते कमु थींदा, हू सिंध खे फोकस कंदा, ऐं जॾहिं हिते विज़िट करणु आया पे तॾहिं बि हितां जी सुञाण धुरियुनि ॾाढी ख़ुशी जो इज़हार कयो त सुठो थियो, हिकिड़ी मुतबादिल धुर आई। पर 3 सालनि में ॾाढो मायूस कुन सूरत हाल आहे, ऐं हिते सिंध जी प्रायोरिटी हुननि जी ते आहे ई कान, ऐं हुननि जेके माण्हू सिंधी आहिनि उन्हनि सां गॾु उन्हनि खे बि जेको आहे कंहिं क़िस्म खां ख़ासि लिफ्ट न आहे कोन। बिल्कुलु, ऐं जेको ॾिसो न तनज़ीम साज़ी हुजे, हाणे तनज़ीम साज़ी जे लाइ जेको माण्हू मैदान ते लाथूं आहे, सही उहो कहिड़े क़िस्म जी तनज़ीम साज़ी करे सघंदो, हुन वटि पंहिंजी तनज़ीम साज़ी जो कहिड़ो रिकॉर्ड मौजूदु आहे। हुन पाण PML हिकिड़ी ठाही हुई लाइक माइंडेड, ठीकु आहे, उहा हली कोन सघी, GDA ठही, उहा हली कोन सघी। तनज़ीम साज़ी जो कमु जेको आहे हिकिड़ो बिल्कुलु अलॻि थलॻि कमु आहे, ॾाढो सबर आज़मा कमु आहे, ॾाढो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे तनज़ीम साज़ी ग्रास रूट लेवल ताईं करणु, आम माण्हुनि खे शामिलु करणु, हारियुनि खे शामिलु करणु, ग़रीबनि खे शामिलु करणु, मज़दूरनि खे शामिलु करणु। तनज़ीम साज़ी तमामु वॾो डिघो कठिन मरहलो आहे। ऐं बाक़ी हाणे हिकिड़ो साल बचियो आहे इलेक्शन जो कम जो जंहिंखे चइजे, बाक़ी आख़िरी साल हूंदो उहो इलेक्शन जो हूंदो, ॾाढो ॾुखियो आहे। सॻी साहब PTI मां त ठीकु आहे, जेका सियासत सिंधिया माण्हू नाख़ुशि आहिनि, जीअं नूर साहब बि ॻाल्हि कई त भई वाक़ई में इन्हनि 3-4 सालनि में छा ॾिनो ॻाल्हियूं थियूं, पर ख़ुशि त PTI पाकिस्तान पीपुल्स पार्टी मां बि हाणे घणो माण्हू नज़र नथा अचनि। हिते ख़ाली इहो राशिद महमूद साहब कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ो बयानु ॾिनो आहे, ॾाढी टफ लैंग्वेज यूज़ कई, पाकिस्तान पीपुल्स पार्टी ते वॾी तनक़ीद कई त पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि लाइ कुझु न कयो। राशिद महमूद साहब जेको नौजवान माण्हू आहे, ॿ टे दफ़ा मुलाक़ात, फादर सां बि हुई मुलाक़ातूं, गॾु पाणी मामले जलसा जुलूस, पर इहे जेको हिकिड़ी सवालिया निशान आहे हिननि जी सियासत ते। उते मौलाना फजलुर रहमान साहब चए थो मैं तबाह कर दिया है इमरान खान ने, बर्बाद कर दिया है। बदीन में इलेक्शन होती है, बशीर आलमपुर की बरूम की जगह पर लाड़काने में इलेक्शन होती है, तहद होता है। तो ये मुनाफिकीन हजरत मुनाफिकीन सुमरो साहब तय करे अपने कायद को फॉलो करते हैं या खास इशारे पे फॉलो करते हैं। सिंध में को खास इशारा लेते हैं। पाकिस्तान पीस पार्टी जब तक PDM में थी, आप PDM की सियासत देखें और सबको उसने सियासी रास्ता दिखाया। पाकिस्तान पीस पार्टी के अलग होने के बाद इस तरह से उसका भी आप अंजाम देखें। पीस पार्टी वसीउतल मफाद में पार्लियामेंट पे यकीन रखती है, पार्लियामेंटी सियासत पे यकीन रखती है। हमने कल इमरान खान को, नवाज शरीफ के भी, इमरान खान के भी, ये तमाम तकलीफ के बावजूद हमने पार्लियामेंट में बैठने को तरजीह दी। और ये जो लोग जो सियासत कर राशिद साहब, एक नाबालिग सियासी कारकुन की जबान है। मैंने उनके फादर को सुना है, मरूम को, उनको जो बात करने का तरीका, बात तो सही कह रहे हैं ना, वो तो नहीं, ये तरीका नहीं है। आप पहले मुनाफिकीन के आजाद मुनाफिकीन पहले बताएं क्या आप करा बदीन और करा लड़का में क्या कर रहे हैं। आप आ जाए काम की तरफ। सही बात करे तो वो आपको मुनाफिक क्यों लगता है? इसलिए अगर उसने बात एक आदमी की
सियासी जो शुरुआत है, हासाती शुरुआत है, दूसरों को तनकीद करना आसान है, और एक जब अपने आप को आप आलिमी दिन कहलाते हैं तो आपको जिस मेंबर में बैठ के बात करते हैं जुमे की खुद में, वो सच्चाई को लोग आपको देखते हैं। आपकी दो बातों से लोगों में एक मजहब का जो है, लोगों में एक अजीब एक पसंद सामने आता है। एक तो ये जो काम हो रहे हैं ना, इस वक्त जो माली नुकसान सिंध को पहुंच रहे हैं पीटीआई की हुकूमत से, इमरान खान एक हट धर्म, एक जिद्दी किस्म का इंसान, जो सूरत हाल पाकिस्तान में कश्मीर के हवाले से फाली मामला से हुई है, एक बिजनेस कारोबारी एक आदमी आपको मैं तस्वीर करता चलूँ। मैं 1987 से एक्सपोर्ट के कारोबार में हूँ। ठीक, ऐसे बहरान जो इस वक्त पाकिस्तान में है और नवाज शरीफ के अदवार से लेके, ऐसा एक्सपोर्ट का बहरान हमने नहीं देखा। सही, वो चीजें जिनके लिए लोग अफ्रीका से और दुनिया जान से लोग आके कराची में कैंप करते थे, शक्कर शिकारपुर में जाके, वो आज से तकरीबन 6 साल होने को आए नवाज शरीफ के जमाने से नापेद लोग बाहर आना बंद हो गया है। अच्छा, और ये जो कहते हैं कि मुसलसल जो हमारे पास फॉरेन करेंसी आ रही है, लोग वो सूद पे पैसा आप ले रहे हो, महंगा पैसा डॉलर बुक कर रहे हो, ये वो पैसा है कोई नहीं है। हालत ये है कि आप माइनस में थे मई में, जैसा आप भी देखिए सुनिएगा, माइनस था बजट आपका, डेफिसिट में थे, करंट अकाउंट डेफिसिट माइनस में था, लेकिन अचानक ऐसी क्या इनकलाब आ गया, जून के बजट के बाद जुलाई के फर्स्ट वीक में आप प्लस में चले गए। काम किया है ना उन्होंने, काम ये किया है कि डॉलर दोबारा 161 रुपए का हो गया, ये काम किया है। अच्छा, जब लोगों को धोखा थोड़ी देर दे सकते हैं, वक्ती तौर पर लोग डॉज में लोग समझ चुके हैं इमरान खान के नारों को। बड़ी अच्छी बात की वजीर साहब ने कि जो नारे थे, जो कर्जा लेने जाता है वो जब महंगाई हो तो वजीर आजम चोर होता है, जो कर्जा लेता है मैं उससे मौत कबूल करूंगा, जो नारे लगाए, और जो 2-3 चीजें सामने आई है ना, ये पाकिस्तान जैसे मुल्क के लिए, जहाँ अक्सरियत कभी भी यहाँ कोई मजहबी हुकूमत नहीं रही है, इनके आने के बाद जो इन्होंने जुमले जो चीजें कही हैं, ये हम पढ़े लिखे जो पाकिस्तान में जो रोशन ख्याल लोग हैं उनके लिए एक सवालिया निशान है। खवातीन के कपड़ों पर तनकीद करना, मजहबी मामला पर तनकीद करना, ये नहायती एक आदमी एक सरबराह मुमलकत के लिए शहनशाह नहीं है। कोई चीज अगर माशरे में है तो उसको आप करें, आप टीवी खोल के भी छोड़ दिया। मुझे सिर्फ एक जल्दी में बताइएगा, ब्रेक का टाइम हो रहा है, कि क्या है चीजें, कहाँ मुश्किलात है आपको, आप क्यों नहीं काम कर पा रहे? हमारे पास जो भी वसाइल है, अल्हम्दुलिल्लाह इस पार्टी के पास जो वसाइल है उसमें रहते हुए भरपूर काम कर रही है। आप तज्जियाती दौरे करें सिंध में, कल मैं निकला हूं, जो एमक्यूएम अपने आप को चैंपियन कहती है, महाजिर कौमी मूवमेंट, K4 स्टार्ट कब हुआ, किसी जमाने में, क्यों मुकम्मिल नहीं हुआ उस जमाने में? ये चैंपियन जो आजकल निकले हैं, अल्ताफ हुसैन के आग की हुई औलाद मुस्तफा कमाल साहब, आज जो चैंपियन बने फिरते हैं, क्यों नहीं किया काम इन्होंने उस वक्त? इसलिए कल हमने यहाँ देखा, कल की बात बता रहा हूँ, कल मीटिंग की में पीस पार्टी ने जो डेवलपमेंट शुरू की है, जो काम किए हैं, इस वक्त जितनी शाहरा फैसल पर हो, तारिक रोड हो, सफूरा रोड हो, और नॉर्थ नाजाबाद हो, या मारीपुर रोड हो, हाक्स में हो, उसके जो रोड्स, उसकी चीजें, उनका पानी का जो निजाम जो नए सिरे से इंट्रोड्यूस कराया जा रहा है, जो काम चल रहा है, और पाए तकमील को जाएगा इंशाल्लाह 1 साल के अंदर बिलावल भुट्टो की क़यादत में। लेकिन ये जो आप जितनी बातें करें, इसको तो आपके अपोजिशन वाले कोई भी इसको एक्सेप्ट करने के लिए तैयार नहीं है। उन बेचारों के पास 2 ही लफ्ज है कि नहीं हो रहा। अली मादिक शेख के पास अपने कागजात पूरे कर रहे हैं, पूरे आजकल जमीनों के, उस बेचारे को पूरा एक लगा दिया आदमी, हासाती आदमी। वो बड़े हमारे पास भी रहे, रेवेन्यू के डिपार्टमेंट में काफ लीग की तरफ से एडवाइजर रहे, और वो डॉक्टर जुल्फ़िकार मिर्जा के साथ काफ़ी उन्होंने कोशिश की रिलेशन बनाने की, लेकिन पीस पार्टी में आने की भी, पीस पार्टी में नहीं आने का इंतकाम भी है। एक बात जहन में रखें, 2 बातें, पहले तो जो सिंध में जो आ रहे हैं, पहले बना GDA मुर्तज़ा जतोई, डॉक्टर इब्राहिम मुमताज़ भुट्टो, लियाकत जतोई साहब और गौस अली शाह, सफदर अब्बासी साहब। सफदर अब्बासी साहब जो है हमारे साथ पार्टी में रहे, और मैं उनका बड़ा एहतराम करता हूँ। क्यों चले गए? लेकिन नहीं गए, लोग वो जाने की वजह थी। अच्छा, ब्रेक ले लेते हैं, ब्रेक के बाद कंटिन्यू करते हैं। नाज़रीन, गाल बोल सिलसिला जारी है, उठना शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम एक नाज़रीन, प्रोग्राम मंजर पस मंजर में गाल बोल सिलसिलो जारी है। नूर साहब, कहिड़ा बुहरान समझो था थी सघनि था? ज़ाहिर आहे हिकिड़े पासे पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टी गुज़िरियल 13-14 सालनि खां
जेको आहे मुसलसल हुकुमरानी करे पई ऐं माण्हुनि जूं जेके ठीकु आहे काफ़ी सारा कम अहिड़ा आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾाढी सुठे नमूने सां सर अंजाम बि ॾिना आहिनि किथे किथे ऐं माण्हुनि खे शिकायतूं बि आहिनि अहिड़ी रीति अगरि वफ़ाक़ी हुकूमत आहे त जीअं साईं ब्रेक खां पहिरीं चयो त असांखे वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जेको सपोर्ट न आहे या वरी जेको सहकार हुजणु घुरिजे जंहिंजे करे असां उहे कमु न पिया तव्हां छा था सम्झो अगरि अहिड़ी सूरत हाल रही वफ़ाक़ी हुकूमत ऐं वरी जेका सिंध जी मेन जेका गवर्नमेंट आहे उन्हनि जो उन सां क्लेश रहियो त आम पब्लिक खे कहिड़ा कहिड़ा बहरान खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो ॾिसो जॾहिं ही हुकूमतूं क़ाइमु थियूं हुयूं सूबनि जूं ऐं वफ़ाक़ जूं तॾहिं सिंध सां जेको हिकिड़ो वॾो मसइलो रहियो उहो सिंध ऐं वफ़ाक़ जी पाण में हमाहंगी न हुजणु ऐं उन पाण में न हुजण जे करे इलाही जेको सिंध जी डेवलपमेंट थियणु खपे हा या सिंध जी तरक़ियाती कम थियणु खपनि हा सिंध में वॾा वॾा मनसूबा हलनि हा उहे इलाही जेके सो रुकिजी विया सही हमाहंगी न हुजण जे करे मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्त में पीपल्स पार्टी जो बि सॼो ज़ोर लॻो पियो त कराची में डेवलपमेंट थिए छो त कराची MQM हुननि जो MQM त उते ई आहे पर जेकॾहिं PTI आहे त उहो बि घणो करे उनजा फंड्स ॿिया टिया सभु उन पासे पिया थियनि कराची बि सिंध जो हिसो आहे उते बि ज़रूरु थियणु खपे ऐं पीपल्स पार्टी खे बि कमु करणु खपे पर मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त उहे ॾोरां इलाइक़ा जिथे गुरबत शदीद आहे सीवियर आहे पाणी जो बहिरान आहे एग्रीकल्चर तबाह पई थिए लोकल सतह ते माण्हुनि वटि रोज़गार न रहियो आहे कोविड खां पोइ माण्हुनि जी बेरोज़गारी ऐं माण्हुनि जी जेका गुरबत आहे उन में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे इहे सभु उहे सिहतमंद शयूं जेके सो PTI खे हुकूमत खे बि सोचणु खपे ऐं पीपल्स पार्टी खे बि सोचणु खपे छो पीपल्स पार्टी जो जेको वोट बैंक आहे उहो ग़रीब आम माण्हू ॻोठाणो बि आहे वोट त बराबरि आहे न जो हर माण्हू जो हिकिड़ो वोट आहे त उहे जेके ग़रीब माण्हू जेके ॻोठनि में वेठा आहिनि उन्हनि ते ध्यानु ॾिजे पीपल्स पार्टी सुठा कम बि कया आहिनि मिसाल तौरु अस्पतालूं में रिफॉर्म आंदो आहे NICVD आहे जेके रोड रस्ता सांगड़ वारी साइड ते ॿियनि हंधनि ते ठहिया आहिनि त इहे बहितर कम बि आहिनि पर अञा ॾिसो न स्कूल असांजा सभु तबाह आहिनि स्कूल में रिफॉर्म्स अचण जी ज़रूरत हुई असांखे वफ़ाक़ खे माटेल सलूक न करणु खपे वफ़ाक़ खे गॾिजी सूबनि खे पाण में गॾिजी उन्हनि जी प्रायोरिटी आवाम हुजणु खपे प्रायोरिटी माण्हू हुजणु खपनि ऐं इहे जेको पाण में हमाहंगी न हुजण जे करे जेको सफ़र कयो आहे उहो आम माण्हू कयो आहे ॾिसो कोविड खां पोइ जीअं जहिड़ी रीति जेका तबाह थी आहे जी तालीम हाणे हिन वक़्तु छा थी सघे थो ज़ाहिर हाणे चौथी लहर बि अची वई आहे वरी तबाह थी वई सिंध जी तालीम सिंध छा पूरे पाकिस्तान जी तालीम पर स्पेशली सिंध जी तालीम अॻे ई कमज़ोर हुई हाणे जेको आहे उनजी सूरत हाल तव्हां वञी ॻोठनि में वञो त उहे प्रोमोट थियनि पिया ॿार उनखे पहिरियों दर्जो पढ़णु कोन थो अचे इहो टे क्लास में वञनि पिया हाणे उहे ॿार कॾहिं पंहिंजी तालीम गेन करे सघंदा स्कूल असांजा तबाह थी विया स्कूलनि जी मालिकी कोन्हे लोकल सतह ते माण्हू पाण मालिक थियनि ॾाढी सुठी तालीमी पॉलिसी ठही पई सिंध हुकूमत जी जॾहिं सरदार शाह उनजा तालीमी वज़ीर हुआ उहो पॉलिसी उते रुकिजी वई वरी मिनिस्ट्री मटायूं ठीकु आहे ऐं मिनिस्ट्री मटाइण खां पोइ सॼो जेको तालीमी पॉलिसी वारो अमल जेको माण्हू अची कमु करे थो ठाहींदो हिकिड़ो चेंज जेको थिए थो तकिड़ो सॼो रुकिजी वियो ठीकु आहे इन नमूने सां हिन वक़्त में सिहत जेको आहे असांजी प्रायोरिटी आहे तव्हां यकीन करियो हींअर हिन कोविड वधण खां पोइ अस्पतालनि में एॾी रश थी वई आहे उनखे गोरियूं नथियूं मिलनि माण्हू लाइननि में बीठा आहिनि जेके उनखे वेंटिलेटर्स हुजणु खपनि उन्हनि जी कमी पई थिए मिठी जी अस्पताल बि तव्हां वञी अॼु जा फुटेज वठो त उते केतिरी रश लॻी पई आहे त इहे सभु उहे चैलेंजिस आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही हुकूमतनि वफ़ाक़ ऐं सिंध खे गॾिजी उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत हुई बेरोज़गारी जहिड़े जिन खे मोह ॾियण जे लाइ बि गॾिजी हिकमत अमली ठाहिण जी ज़रूरत हुई असांजी फहमीदा मिर्ज़ा साहिबा जंहिंजो इहो कमु हो त कोऑर्डिनेशन ॿिन्ही सूबनि जी पाण में थिए इहे सूबा इश्यूज़ थियनि हाणे वरी अरबाब साहिबु इहो खणी आयो आहे त भई हिननि सूबनि जे विच में असीं कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में पॉलिटिकल गेम आहे पॉलिटिकली पंहिंजो पाण खे शयूं कनि पिया हिक ॿिए खे घटाइनि पिया हिक ॿिए जे टंगुनि मां छिकनि था अवामी
एजेंडा जेकॾहिं उन्हनि वटि साम्हूं हुजे, अवाम जो को मक़सदु शामिल हुजे, त मुंहिंजे ख़्याल में अरिड़हीं तरमीम खां पोइ त सभु शयूं जेके आहिनि अची वियूं आहिनि सूबनि वटि। हाणे सिंध हुकूमत सिंध हुकूमत खे बि हाणे सिंध हुकूमत सां असीं जॾहिं ॻाल्हायूं था त चवनि था NFC अवॉर्ड जा असांखे पैसा कोन था मिलनि, असांखे जेको असीं टैक्स ॾियूं पिया पैसा हेतिरी मद बि ॾियूं था, असांखे वापसि मिले छा थो। मिसाल तौरु इन क़िस्म जा इश्यूज़ आहिनि पंहिंजी जाइ ते। इहे तॾहिं थी सघनि था जॾहिं इहे सूबा बाक़ाइदे हिकिड़े फेडरेटिंग यूनिट तौरु उनखे तस्लीम कनि, गॾिजी वेही इस्लाहत आणीनि, गॾिजी वेही पॉलिसीज़ ठाहिनि, गॾिजी वेही कमु कनि, त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि चैलेंजिस अची सघे थी। सर तव्हांखे त छा किथे को अहिड़ी जाइ अहिड़ी का पॉइंट नज़र अचे थी जिते वफ़ाक़ सां वेही करे इन्हनि मसइलनि ते मतिलबु ॻाल्हाए सघिजे, इन्हनि मसइलनि जो हल कढी सघिजे? छो जो थ्रू आउट अगरि ॾिसूं असां त जीअं नूर साहब ॻाल्हि कई त पब्लिक खे जेको नुक़सानु थिए थो, हाणे अगरि स्कूल न आहिनि त असांजा ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। अगरि जीअं असां हींअर ॾिसूं इलाज जी सहूलियत त नो डाउट सिंध हुकूमत वॾो कमु कयो आहे। न सिर्फ़ु कराची, हैदराबाद, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वॾियूं वॾियूं अस्पतालूं ठहियूं आहिनि, पर हिन वक़्तु जेको प्रेशर आहे चौथी लहर में, त हिन वक़्तु कराची, हैदराबाद ऐं सखर समेत मुख़्तलिफ़ जेके हॉस्पिटल्स आहिनि उन ते वॾो दबाव आहे। त छो ईअं नथो थी सघे छा त सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ सां वेही करे इन्हनि सॼी समूरनि मसइलनि ते जेको आहे उनजो हल कढे? पार्लियामेंट में जेकी तकरीर थी आसिफ अली ज़रदारी साहब जी, उनखां पोइ बिलावल साहब जी, इवन शहबाज शरीफ जी, ये तकरीर वही हो कि बाबा अचो तो जेको मुल्की मामलात में, कानून साज़ी में, आवाम जी भलाई में, मईशत के बेहतर करण में जेको सिलसिलो आहे उनखे अॻियां हलायूं। ठीकु, पर बदकिस्मती सां हिकु गैर सियासी वज़ीर आज़म मुल्क में आहे, गैर सियासी। सर मुंहिंजो सवाल इहो आहे त मुंहिंजो सवाल ते चओ प्लीज़। गैर सियासी वज़ीर आज़म वेठो आहे, जंहिंजी अगरि अव्हां खां पुछां भई अव्हांजो फादर छा कंदो त ज़रूरु तव्हांजी सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। बाबा हिकिड़े माण्हू ज़िंदगी में को बिज़नेस डील नाम जी शइ, को इकोनॉमी नाम जी शइ, को एग्रीकल्चरिस्ट, को इकोनॉमिस्ट, कोई कारखानेदार, भला कोई परचून वारो सियासत कई न, सियासत कई ख़बर आहे सभिनि खे। उहो अलहमदिल्ला जेके सियासत जिन पैसनि ते कई उहो वसूल कनि पिया न। अहिड़ी वसूली पाकिस्तान जी तारीख़ में या तो अंग्रेज़ करे विया बड़े सगीर पाको हिंद में जेके हींअर वसूली पई थिए। माशाअल्लाह अलहमदिल्ला आमिर कियानी साहब वज़ीर सिहत पाकिस्तान, अलहमदिल्ला रुपए जी शइ अॼु वो 50 रुपए जी थी वई आहे। बाबा फारिग को केस कोन्हे, इंक्वायरी डेब ख़तम। वरी ज़फ़र मिर्ज़ा मास्क एक्सपोर्ट पिया थियनि, वरी वही साॻिया मास्क अचनि पिया, माशाअल्लाह अलहमदिल्ला। रवाज़ दाऊद एक्सपोर्ट पई आहे जहांगीर तरीन जी गोडामन में, वज़ीर साहब गोडामन में खंड पई आहे पाकिस्तान में, और कागज़ जेके जाली कागज़नि में बैंकनि में करे वापसि अफ़गानिस्तान पाकिस्तान अची वई, सुभान अल्लाह, वो भी माशाअल्लाह। वरी बाबर नदीम पेट्रोल सस्तो थियो दुनिया में 75 लीटर जो, तव्हां सभु गवाह आहियो, नापेद पेट्रोल, पर हाई ऑप्टन लोगों खे मजबूरन इस्तेमाल करायो वियो ताकि वो वसूली पूरी थिए। खरबे रुपयनि जा फ्रॉड, खरबे रुपए, लिंक रोड हुजे रावलपिंडी जो, जुल्फ़िकारी माशाअल्लाह अलहमदुलिल्लाह, जुल्फ़िकारी गुलाम सरवर साहब बेइज्जत है, बाबा फरिश्ते बिठा दिए। ये लंबी बारात है जो जफर के आमिर कियानी, जफर मिर्जा, बाबर नदीम, जुल्फ़ी बुखारी, लिंक रोड के मालिकान और पारसा शेख रशीद, वो चिलमन में छुपे बैठे हैं, सामने आते भी नहीं ये पर्दादारी, वो देखो माशाल्लाह ऐसा लिबास ओढ़े बैठे। ये सब के सब करप्शन के वो कारनामे जो माजी में कभी आमिरों के दौर में भी नहीं हुए, नंबर 1। नंबर 2, ये जो NFC वार्ड हुआ, वजीर साहब ने बात की, और जो कुछ हुआ न इस दौर में, मुशर्रफ के ज़माने दौर में, वजीर आला अरबाब रहीम साहब जिन जुमलों को इस्तेमाल करते थे वो सिंध की रिवायत के बरखिलाफ। ठीक है, बिल्कुल। एक नंबर 2, उनके ज़माने में जो MQM ने फेवर ली है, जो लोग बाहर आए जेलों से, जो आपको मेरी बात हैरान कौन लगी ना अफगानिस्तान की, वो बात में आप भी नोट कीजिए, देखिए सुनिएगा, जितने लोग गिरफ्तार हुए ऑपरेशन के जमाने में, उनकी राय पर दस्तखत हैं अरबाब रहीम के। ये सब कातिलों को जो फरमाने जो राय की जारी किए, ये अरबाब रहीम है। वही अरबाब रहीम को फिर रिटायर्ड एसएचओ को दोबारा लाते हैं ढूंढ के इलाके में पापा कमाने के लिए। ये वही रास्ता, इसको सिर्फ और सिर्फ एक सियासी पीस पार्टी को इंगेज करने के लिए लाया है, और इनकी खाम ख्याली है। उस वक्त पिछले दिनों इस मुल्क में
आसिफ ज़ारी साहब उस इस्लामाबाद में मसरूफियत की वजह से जो तवज्जो नहीं दे पा रहे थे, उनको मुख्तलिफ केसेस में उलझाया जा रहा था, उनके खिलाफ मुख्तलिफ प्रोपेगेंडे हो रहे थे। आज इस मुल्क में बिलावल भुट्टो मौजूद है, पाकिस्तान पीस पार्टी फिर से एक नई कुव्वत के साथ उभरी है। चाहे गिलगित की इलेक्शन हो, चाहे कश्मीर की हो, हमें पीटीआई और नून लीग दोनों से मुकाबला था हमारा। अल्हम्दुलिल्लाह दोनों को पीस पार्टी ने अपने कॉल ऑफ फेल से, अपने नारों से, अपने किए हुए कारनामों से पीस पार्टी मुसलसल अपने वोट बैंक में इजाफा कर रही है। ठीक है, बहुत शुक्रिया आपका साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।